दोस्तों असीं वञी रहिया आहियूं हॉक्स बे। सलीम काॾे? हॉक्स बे वञूं था शूट ते। हॉक्स बे वञूं था शूट ते। ऐं असां सां गॾु हिकिड़ी ॿी टीम बि आहे, मतिलबु अॻी गाॾी में आहे। असां हिन गाॾी में आहियूं ऐं अॻियों आहिनि असलम भुट्टो, अहमद मेमण, फ़ारूक भुट्टो। उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था हींअर। मतिलबु अॼु असां 2 शॉट फिल्म कंदासीं हॉक्स बे ते। दोस्तों ये असीं कैमरा खे रंग था कयूं। हे कैमरा इन सां अहमद मेमण रिकॉर्डिंग कंदो पंहिंजे सीन जी। तो हे पहिरियों रेड कलर जी, हाणे असां हिनखे ब्लैक था कयूं। भैया अगेन दोस्तों इन कैमरा खे असां रंग कयोसीं। पानी में मज़ो आयो? सिंधी में ॻाल्हाए, सिंधी में। मुझे बहुत मजा आया। मुझे इलाही मज़ो आयो। मुझे इलाही मज़ो आयो और मुझे देख के जो हमारे डायरेक्टर साहब है, ये इनका भी दिल किया पानी में कूद जाए, तो ये भी कूद गए। ले भाई अहमद छा है मां तो तुझे कर लेता हूं पानी में लहण बि घुरिजे। लहण घुरिजे हर साल न, एवरी मंथ यार चवंदा आहिनि पेड़ ॿोड़जनि, पेर हथ ॿोड़जनि पाणी में, उनजे मथां जेकी बि नहुसत हूंदी आहे इंसान जे मथां उहा ख़तमु थींदी आहे। अच्छा, मतलब चवंदा आहिनि असर बि हूंदो आहे कंहिं शइ जो। का बि शइ तव्हांजे मथां हूंदी न, कंहिंजी नज़रूं हूंदियूं, कंहिंजी को तावीज़ हूंदो, कंहिंजो छा हूंदो। इहो आहे त जॾहिं तव्हां समुंड जे पाणी में पाण खे ॿोड़ींदो या हथ पेर टंगूं ॿाहूं पेर ॿोड़ींदो त तव्हांजी उहे शयूं जेके आहिनि सो उन्हनि जो असरात ख़तमु थी वेंदा। वाह वाह। समुंड हुजे या दरिया हुजे, जेको बि हुजे, मतलब पेर ॿोड़णु खपे, हलंदड़ पाणी उन में ॿोड़णु घुरिजे। पर पाण खे हर मंथ अचणु घुरिजे। पंहिंजी फैमिली खे वठी था कयो, नंढड़नि ॿारनि खे वठी था कयो, छो त नंढड़नि ॿारनि खे नज़रूं तमामु घणियूं लॻंदियूं आहिनि। उन्हनि खे कॾहिं कॾहिं समुंड ते वठी था कयो, थोरो भली खेॾनि पाणी सां। दोस्तों तव्हां नांग त ॿुधा हूंदा, इलाही नांग थींदा आहिनि फ़क़ीरनि वटि, जोगियुनि वटि, पर असांजे हिन फ़क़ीर वटि हिकिड़ो सेल्फी वारो नांग बि आहे। अब हे नांग जो नालो सेल्फी नांग आहे या मसलो छा आहे? नालो उनजो बमू ई आहे, पर सेल्फी इन करे चवंदा आहियूं त उहो हर माण्हू पकड़े सघे थो, हर माना बच्चो नंढो वॾो पकड़े सघे थो, फोटो कढाए सघे थो। अच्छा, सेल्फी नांग उनखे चवंदा आहिनि। पोइ हिन में पियो आहे? हा, हिन में पियो आहे, थैली में। पोइ सलीम जान खे ॾेई सघे थो हिनखे? अब सेल्फी कढाए सघे थो? सेल्फी? हा, नांग सां सेल्फी। हा न डंगे छो वेंदो, मां जोगी फ़क़ीर तो सां गॾु वेठो आहियां। वाह वाह जोगी, हेॾा बि बलोच अथई, हे बि पकड़ींदो ज़रूरु, पर हाणे ईअं भुल न थी वञे मतिलबु ज़हर वारो नांग ॾेई छॾेसि। ज़हर वारो न, बग़ैर ज़हर वारो बिल्कुलु। अब सही ॻोल्हि जां, ईअं न ज़हर वारो ॾेई छॾेसि त पोइ वरी असांजी रिकॉर्डिंग लॻी पई हिते। न वठेसि, अगरि मां जो ज़िम्मो आहे सभु। केरा जन थोरो वाइट नांग वॾो ज़बरदस्त आहे, सेल्फी खिचाईंदा आहिनि माण्हू हिन सां। सो ज़िंदगी में पहिरियों दफ़ो अॼु नांग चलियो हुअमि, पोइ बि असांजो दोस्त इमरान चांडी जे लाइ, जीअं असांजो दोस्त राज़ी त ख़ुशि थिए। अब इमरान हाणे हिनखे छा कयो त मूंखे ॾिस ऐं ज़िंदगी में फर्स्ट टाइम अॼु जेको आहे मां नांग झलियो आहे। अलाह ख़ैर करे बाबा, अलाह ख़ैर कंदो, अलाह ख़ैर कंदो बाबा। असलम भुट्टो साहब अची वियो। असलम भुट्टे जो हाणे रिकॉर्डिंग आहे। अब किथे तूं पाणी में तड़कंदो थो थी? हा, सॼो पंहिंजो रिकॉर्ड कयो हिकिड़ो पोर्शन। हा, ऐं हाणे उन खां पोइ जो छोकिरी रिकॉर्ड कंदुसि। हा, सीधे मुंहिंजो पाणी पियूं। ठीकु आहे, पोइ वरी शुरू कयूं। ठीकु आहे। महक, हिकिड़ो सवाल मां तव्हां खां कयो, एक सवाल मैंने किया था हसन से, वो हस्बैंड वाला सही था, वाइफ वाला, फाइट वाला? मैं नहीं लड़ती किसी से भी। हसन के साथ भी नहीं? चलो भैया। हसन भाई रख के आ जाओ, आ जाओ। डरो 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 डरो। यार ये वाली छाले बड़ी मजेदार आ रही है। ये छाजो के टप थी पोड़ी जो सही लग रही है। हाँ बड्डी लग रही है भाई, सही है, ठीक है, ओके। अब सही है असलम बेटा? एजेड लगी थी ना? एजेड लगी थी।
भाई सही है, ओके एग्री। मैं तो एडिट नहीं देखना चाहता ना भाई। तुम कैसे देखोगे एज, तुम थोड़ी देखोगे। अंकल तो आने चाहता क्या? हाणे असां मानी खाईंदासीं, वक़्फ़ो थियो आहे हिकिड़ो रिकॉर्डिंग ते, हे ॾिसो हे मानी लॻे पई, हे सभु वेठल आहिनि। मैं देखूं लड़की कितना खाती है। मुझे वो चाहिए मसाला। मसाला। हसन उधर नाराज क्यों बैठा हुआ है भाई? अब आए खड़ो पंहिंजी मानी जिमें सलिंजान असांखे बि कॾहिं ॾींदो कर। माल मानी न खाईंदा छा? हाँ महिमान बैठल आहे, सीन जी रिकॉर्डिंग शुरू आहे, स्क्रिप्ट रेडी लॻो पियो अथसि, तयारु अथसि। ऐं ही हसन असांजो पहिरियों दोस्त बि आहे ऐं उर्दू मीडिया में हींअर डायरेक्टर बि आहे। ऐं हीअ आहे मुंहिंजे हिन ड्रामे जी माहिन, जंहिंजो नालो महक आहे। ऐं हीअ तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे, हिनखे अलाए किथे हुजणु खपे पर वीचारी चिप्स थी खाए अञा ताईं। भूख लग रही है। भूख लग रही है? इनके भूख लगी रही है। इन्हीं को भूख लग रही है भाई। अरे ये तो हीरो बन गया भाई अहमद। मूंखे लॻे थो यार तूं अलाए कहिड़ी दवा थो खाए। असलम भुट्टे ऐं हुनखे सलीम जान खे बि ॾिस न। सलीम जन असलम बुॾो असां चवण नथा वठनि, चवण वठनि त असां दवा ॿुधायूं। वो ॿिए के चक्कर में न भला। हलो वाह, हींअर असां शूट ते वञूं पिया ऐं हे जेका शूट आहे सो सीयू जी तरफ़ आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त इन तरफ़ रुॻी समुंड आहे, उहो तव्हांखे असां ॾेखारियूं था। फ़िलहालु असां हलूं था रिकॉर्डिंग ते पहिरियों सीन करणु। ओके सिंधी में ॿुधाए, चओ मां हाणे रिकॉर्डिंग ते थी वञा। चो मां रिकॉर्डिंग में थी वञा। चो क्या बोलूं? सिंधी में बोलो। तो मैं रिकॉर्डिंग ते वञा पई, शूट ते आया सी साइड ते, ऐसे बोलो, दोनों बोलो। चुमा रिकॉर्डिंग पे। चल जा भाई, जा जा तू जा। अच्छा हिकिड़ी बि तो ठाहे असांजी। ठहे नथी भाई, सही है, सही आहे न। हुननि जो एतिरो मक़सदु आहे जो हींअर पैसा अचनि। वीडियो ठाहे असांजी हितां यार हिन लॉन्च जी वॾी स्पीड आहे, हो त ॾिस यार। हल वाह, समुंड खे चीरींदी थी वञे। हे बि तेज़ आहे, ये भी तेज़ आहे यार, इलाही तेज़ आहे ये भी। अहमद मेमन गेटअप चेंज, एजिड करेक्टर में अची वियो, यंग छोकिरे मां निकिरी हाणे हे लॻे थो 45-50 साल जो आहे। पहिरियों लॻे पियो त 28-35 34-35 जो पहिरियों लॻो पए। स्क्रिप्ट यादि करे थो। हाणे हिन जी माई तव्हांखे मां ॾेखारियां थो, ओए वेठी अथव। हे पाण में राज़ी न, असांजो छा वञे, बापोड़ा हुजनि या जवान हुजनि, असांजो छा वञे। दोस्तों हींअर असीं रिकॉर्डिंग में वापसि आया आहियूं ऐं सलीम जान मूंसां गॾु वेठल आहे। पोयों असांजे ड्रामे जी हीरोइन महक ऐं उनजो हस्बैंड हसन वेठल आहे। हाँ भाई, मज़ा आया? बहुत ज़्यादा, और एंजॉय भी किया। ये रिकॉर्डिंग सही हो रही है? रिकॉर्डिंग हाँ, मैं बिल्कुल आ गई हूँ। सही हो रही है? तो स्क्रिप्ट बड़ा अच्छा था और फिर माशाल्लाह से प्रोफेशनल लोगों के साथ काम किया तो मज़ा भी आया। बाकी है कि जब एडिट होके आएगा और देखेंगे कैसा।